न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है अल्लाह को याद करने से। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमानी का तो गले में डाल लो तो कि मोहम्मद की गुलामी का। जिस चमन में सरदार मेरे जाके जुल्फा खोलिया ले चली बाद सबा खुशबू की भर भर झोलियां। कोई हमें मिले या न मिले बस मुस्तफा ही मिले, वो शय मिले जिसके मिलने से खुदा मिले। अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। वरी भी मदीने वाली सिंह माता दिल जी मोहब्बत से सलाह शरीफ पढ़ो, ॾाढा नथा पढ़ो। जिंदगी में शायद पहिरियों दफ़ो जलसो थियो आहे, थोरो थोरो हिकिड़ो हिकिड़ो फुट मुझे औरतें सुरी जो मां लाड़काने को आयो थोड़ा थोड़ा जिनके तकलीफ थी तो भली तो वेठा हो अल्लाह बरकत कंदो। वेझड़ा वेझड़ा ईंदो एक ॿिए ॾिसंदासीं, इनमें इज्जत जो मसलो न समझो तो यार मुला असांखे ज़ोरी अचे वेझा ईंदो तो जेके ॿिया पोयां ईंदा न या ईंदा ॻोठ वॾो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह आबाद करे उहे तव्हांखे पोइ ओरांगींदा न। चलो यह भी गाल सही है, जिनके गाल समझ में आई होती आया जिन वाली पंहिंजी इज्जत जो मसलो सब वेठा रहा अल्लाह उन्हनि खे भी बरकत कर। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन। अज 15 अक्टूबर सन 2020 जुम्मतुल मुबारक दी रात अवाजी ने गोठ अल्लाहबाद में जिले दादू में अवाजे ने गोठ जे जामी मस्जिद में कारी जावेद रहमान साहब जी मेहनतुन सां अल्लाह जे मेहरबानी से बनौन में हाल कुरान जा हाफिज थिया। कारी साहब जी मेहनत, उस्ताद नेक मोहम्मद साहब जी मेहनतूं मुबारक जे लायक आहिनि। इन हाफिज़नि जो अबो यमड़ जिन जा बचड़ा कुरान जा हाफिज थिया, जिन 83 पारा 114 सूरतूं 558 रुकू 6666 आयतूं पंहिंजे दिल में समाई। अल्लाह पाक जे घर जे मथां राज़ी थींदो उन घर में अहिड़ा गुलाब जा गुल कढंदो। मुबारक जे लाइक़ आहिनि उन जो अबो अमर, मुबारक जे लायक है उस्ताद, मुबारक जे लायक है हाफिज सगोरा, मुबारक जे लायक है वो मुतवल्ली साहब। दोस्तों या मुबारक छोड़ो तव्हां के मान तो ॾियां पर इन कुरान पाक की इन ज़मीन ऐं आसमान जे पैदा थियण खां 1000 साल अॻ में रब्बे कायनात पाण पढ़ियो सूरत तौहा ऐं सूरत यासीन।
मलाइकन बुधो वो मलाइक चढ़ लगा तो मुबारक है उन उम्मत की जे उम्मत के यो कलाम मिलंदो मुबारक उन ज़बान के जेके ज़बानों इन कलाम के पढ़ंदी मुबारक उन सीनन के जेके सीना इन कुरान के जाइ ॾींदा मुबारक उन कनन के जेके कन इन कुरान पाक के ॿुधंदा ता सब चो अल्हम्दुलिल्लाह। दोस्तों क़यामत वारो ॾियारो थींदो अल्लाह तबारक व तआला हाफ़िज़ जे अबी अम्मा केड़ो एड़ो ताज पाराईंदो जो ज़ऊ अक्सर मिन ज़ऊ शम्स फरमाई उन जे ताज जी रोशनी दुनिया जे सिज खां वधीक हुई। माण्हू चवंदा मौला करीम हिकिड़ा वली आहिनि बुज़ुर्ग आहिनि नबीअनि जी जमायत आहे अल्लाह पाक फरमाईंदो न ये उही मुंहिंजा गुनहगार ॿारड़ा आहिनि जिन दुनिया जे अंदरि पंहिंजनि बचनि जी क़ुर्बानी कई जो पंहिंजनि बचनि खे मां अल्लाह जो क़ुरान यादि कयां दुनिया के अंदर वडेरन के दुनिया के अंदर मिनिस्टरन के दुनिया के अंदर सेनेटरन के कोटा मिलंदी आहे नौकरी बाबा तो की कोटा एतिरी नौकरियूं ॾेवन कंजे लाइ एतिरा कम करा क़यामत वारे ॾियारे अल्लाह क़ुरान जे हाफ़िज़ खे 10 माण्हुनि जे सिफारिश जी कोटा ॾी तूं पंहिंजी सिफारिश ते 10 माण्हू जन्नत में थी हे जेके आलिम सगोरा न जो दर्जो वॾो कुल हल यस्तबिल लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून फरमाईंदा ॼाणो ऐं अणॼाण हिक जहिड़ा न थियनि अंधो ऐं सॼो हिक जहिड़ा न आहिनि ॾींहुं ऐं राति हिक जहिड़ा न आहिनि रोशनी ऐं ऊंदाही हिक जहिड़ी न आहे आलिम ऐं जाहिल हिक जहिड़ो न आहे आबिद सॼी राति मुसल्ले ते बि नफ़िल पढ़े सजदा करे रब करीम फरमाए मुंहिंजा हबीब करीम इन आबिद जी इबादत खां वधीक मां अल्लाह खे आलिम जी निंड प्यारी आलिम जी निंड में इबादत मां दुआ तो कयूं वञा त अल्लाह ताला इन हाफ़िज़नि खे आलिम बि बण आमीन नथा चओ इंतहाई खुशी जी ॻाल्हि अल्लाह आबाद के अल्लाह आबाद कयो शुरुआत थी आहे कारी साहब जी महिनतूं थियूं वीचारे नौजवान मुजाहिद सईद इकबाल साहब जो महिनतूं थियूं उस्तादुल उलमा शेखुल हदीस हज़रत सईद मौलाना मसूद अहमद पवर साहब जेको असांजे वॾेरनि में उन हुकुम फरमायो त तारीख़ ॾे इंतहाई खुशीअ जो जलसो आहे दोस्तों अल्लाह के पंहिंजो क़ुरान ॾाढो प्यारो आहे वॾेरा न पढ़ंदा त नंढेरनि जा ॿार पढ़ंदा हे जेके बचड़ा हाफ़िज़ थिया न अमीर जा पुट न हूंदा जॾहिं दीन इस्लाम जी दावत में छॾे मोहम्मद करीम मदीने मके पाक में ॾिनी त मुंहिंजे साईं जे कलमे पढ़ण वारा ग़रीब आहे अमीर न ग़ुलाम ग़रीब पाण फरमायूं जॾहिं क़यामत वेझी थींदी त मुंहिंजे दीन इस्लाम में रहंदा बि ग़रीब हाणे जेके वाइस ॿुधण आया हो वॾो हज़ार शरीफ़ एकड़ जो मालिक न आयो सभु ग़रीब हो कुरान कबूल ग़रीबनि कयो रहंदो ग़रीबनि में फरमायूं वतूबा लिल ग़ुरबा ओ ग़रीबो तव्हांखे यार मां मोहम्मद जी मुबारक अथव जो क़यामत जे ॾियारे अमीरनि खां 500 साल पहिरियां ग़रीब अॻ में जन्नत में वेंदा ग़रीबनि में हाफ़िज़ ग़रीब आलिम ग़रीब हाफ़िज़ ने आलिम जो दर्जो आहे वडेरा न पढ़ंदा त नंढेरा पढ़ंदा अल्लाह बादशाह ग़ैरतमंद मुस्लमानो अल्लाह के कुरान एॾो प्यारो आहे जो अखियुनि वारा न पढ़ंदा न अल्लाह अखियुनि खां माज़ूर नाबीननि खे बि कुरान यादि कराए पंहिंजे कुरान जी इबादत कराए मर्द न पढ़ंदा न औरतूं पढ़ंदियूं पाक नबी इमामुल अंबिया सरताजुल अंबिया रहमत वारे नबी जे मथां जॾहिं कुरान पाक नाज़िल पियो थी मुझे साईं जे दिल ते इहा ॻाल्हि आई तौरात वारनि तौरात मटायो इंजील वारनि इंजील मटायो ज़बूर वारनि ज़बूर मटायो मटजी हाणे बि मटल
खबर न आहे त मुंहिंजी उम्मत हिन क़ुरान सां कहिड़ो असर कंदी। अल्लाह फरमायो सोना तौरात इंजील ज़बूर जी ज़मान जी हिफाज़त मान कई। फरमाईंदा इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। सोना इन क़ुरान खे नाज़िल भी असांजा कयो, उन जी हिफाज़त जी ज़मानत भी मां खणंदुसि। क़ुरान महफूज़ हूंदो त लफ़्ज़नि जी हिफाज़त अल्लाह कारी सगोरनि खां कराई, आयतुनि सिपारनि जी हिफाज़त अल्लाह हाफ़िज़नि सगोरनि खां कराई, क़ुरान जे तर्जुमे जी हिफाज़त अल्लाह आलिमनि सगोरनि खां कराई, क़ुरान जे तफ़सीर जी हिफाज़त अल्लाह मुफ़स्सिरीन हज़रात खां कराई। रब फरमाए सोना तूं घबरा न, क़ुरान जी हिफाज़त जो ज़िम्मो मां अल्लाह पंहिंजे मथां खणी छॾियो आहे। अंग्रेज़नि जे लाइब्रेरी में भी क़ुरान पई नथा मटाए सघे, न ज़बर न ज़ेर न शद न मद, उते भी महफूज़ आहे। दुश्मन वटि पियो आहे। चईंदो मां हिकिड़े मुस्लमान ॾाढो ॻाल्हि करे, मां हिकिड़े मुल्क में वियुसि, अंग्रेज़नि जो मुल्क हो जिते मस्जिद बि न हुई। उते चवंदी यार मां मुस्लमान आहियां, मूंखे असांखे पंहिंजो मज़हबी किताब क़ुरान तिलावत कर। जेको मूंखे वठी आहे हिकिड़े लाइब्रेरी में, उते हिकिड़ो वॾो कबाट हो, उन कबाट मां हिकिड़ी वॾी पेटी निकिती, उन पेटीअ मां ॿी नंढड़ी पेटी निकिती, उन मां अञा बि सोहणी पेटी निकिती जो उन पेटीअ में ही क़ुरान पाक मुसलमाननि जो महफूज़ कयो। हिफ़ाज़त त अंग्रेज़ बि नथो बनाए सघे, ताक़त ई नथसि। क़ुरान जी हिफ़ाज़त रब कई। क़यामत जो ॾियारो थींदो, अल्लाह तबारक व तआला सोन जी कुर्सी रखाईंदो, सोन जी कुर्सी, उन कुर्सी जे पोयां ॿियूं कुर्सियूं हूंदियूं। रब करीम फरमाईंदो जिब्रील जी रब्बे जलील मां तोखे तौरात ॾिनो हो, काॾे कई? चई तौरात खणी करे तुंहिंजे मूसा नबीअ खे ॾेई आयो हुयुमि। ऐलान थींदो अचे मुंहिंजो मूसा नबी, मूसा जी मुंहिंजा अल्लाह मां तोॾे तौरात मोकिलियो हो, साईं मिलियो हो, काॾे कई? मां साईं तुंहिंजे ॿारनि खे ॿुधायो, यादि अथई साईं न मूंखां विसरी वियो। जिब्रील तोखे यादि? साईं न मूंखां विसरी वियो। अल्लाह अल्लाह रब फरमाईंदुसि जिब्रील मां तोखे ज़बूर ॾिनो हो, साईं ज़बूर खणी करे तुंहिंजे नबी दाऊद अलैहिस्सलाम खे ॾेई आयो हुयुसि। सॾु थींदो दाऊद जे, दाऊद जी मुंहिंजा अल्लाह मां तोखे ज़बूर मोकिलियो हो, साईं मिलियो हो, काॾे कई? साईं मां तुंहिंजे ॿारनि खे ॿुधायो हो, यादि अथई साईं न मूंखां विसरी वियो। जिब्रील तोखे यादि? न साईं मूंखां विसरी वियो। अल्लाह फरमाईंदो जिब्रील मां तोखे इंजील ॾिनो हो, साईं इंजील तुंहिंजे नबी ईसा खे ॾेई आयो हुउमि। ईसा जी मुंहिंजा अल्लाह इंजील मोकिलियो, मां साईं मिलियो हो, काॾे कई? साईं मां तुंहिंजे ॿारनि खे ॿुधायो, यादि अथई साईं न मूंखां विसरी वियो। जिब्रील तोखे यादि आहे? साईं न मूंखां विसरी वियो। अल्लाह अल्लाह रब फरमाईंदो जिब्रील मां तोखे पंहिंजो कलाम क़ुरान ॾिनो हो, आओ मुंहिंजा साईं तुंहिंजो क़ुरान खणी तुंहिंजे मिठे मोहम्मद करीम खे ॾेई आयुमि। तुंहिंजो नबी मके में क़ुरान मके में, तुंहिंजो नबी ग़ार में क़ुरान ग़ार में, तुंहिंजो नबी पहाड़ ते क़ुरान पहाड़ ते, तुंहिंजो नबी ओहद में क़ुरान ओहद में, तुंहिंजो मोहम्मद बदर में क़ुरान बदर में। सुभान रब करीम तुंहिंजो नबी मको छॾे मदीने वियो, क़ुरान मदीने खणी वियोमांसि। मुंहिंजा रब तो हिकु ॾींहुं ईअं बि चयो हो, पंहिंजो नबी पंहिंजे घर वारी आशा सिद्दीक़ा जे बिस्तरे ते हो, तो चयो हो जिब्रील या बीबी वॾे शान ईमान वारी आहे, मोहम्मद करीम खे हिन बीबीअ जे बिस्तरे ते बि क़ुरान पहुचाए। अल्लाह अल्लाह रब फरमाईंदो मुंहिंजा हबीब करीम क़ुरान यादि अथई? मदीने जो मीर चवंदो ओ मुंहिंजा रब करीम तुंहिंजो क़ुरान मां मोहम्मद करीम खे लफ़्ज़ लफ़्ज़ यादि आहे। जेको ॾाढा सुभान अल्लाह चए मूंसां हिन साल कॾो मदीने हले।
जेको हो रहा चवे पंध वञे पंध में 3 साल लॻंदई ॾाढा चवंदे जहाज़ में वेंदे 3 कलाक लॻंदई अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए मक्के में जलाल मदीने में जमाल ये कुरान मुझे मथे दिया इन अखियुनि सां मां मदीने में ॾिठे मोहम्मद जे रोज़े में हज़रत अबू बकर उमर खे ॾिसी आयो सुता पिया वञी ॾिसी जो नबी सिंह उथंदा मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो क़ुरान मूंखे त यादि आहे अल्लाह फरमाए जिब्रील तोखे यादि आहे जैसे मूंखे बि यादि आहे मदीने जो मीर चवंदो मौला तुंहिंजो क़ुरान मुंहिंजी उम्मत मां कंहिं हिकु सूरत यादि कई कंहिं हिकु आयत यादि कई कंहिं 10 सिपारा यादि कया कंहिं 5 सिपारा यादि कया कंहिं सॼो क़ुरान यादि कयो मुंहिंजी उम्मत जी बच्चे जे दिलि में रब तुंहिंजो क़ुरान महफ़ूज़ आहे अल्लाह फरमाइंदो मुंहिंजा सोना नबी इन सोन वारी कुर्सी ते वेह पंहिंजे पाक ज़बान सां मुंहिंजो कलाम पढ़ सोना मोहम्मद करीम ये 1.25 लाख नबी अभी बीठा उन जो उम्मतूं भी बीठियूं आहिनि ओ मुंहिंजा सोना नबी मुंहिंजा दिलबर नबी नबी अध्यापकार नबी पंहिंजी पाक ज़बान सां मुंहिंजो क़ुरान पढ़ सब मोदन जे सभिनी खे ख़बर पए त दुनिया में त मोहम्मद करीम जो शान आला हो पर जो आख़िरत में भी मोहम्मद करीम जो शान बाला है नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत शाने कुरान नारे तकबीर दावत देना आयो आया कुरान पढ़ कुरान मदीने जे मीर के रब फरमायो चादर पाए करे सुमन वारा मुंहिंजा हबीब अगे नबी सां लॻल कंहिंसां चए थो या आदम ओ आदम बस ॿियो न उसको ज़ौजुकल जन्नत आदम तूं ऐं तुंहिंजी ज़ाल जन्नत में रहो पर वण जे वेझो न वञ नूह सां ॻाल्हाई नालो वरितई या नूह ओ नूह इब्राहिम सां ॻाल्हाई या इब्राहिम मूसा सां ॻाल्हाई या मूसा जनाबे ज़करिया नबीअ सां ॻाल्हाई या ज़करिया खुदा जी ज़ात जो कसम उन जा नाला वरितई पर जॾहिं मुंहिंजे दिलबर नबी सां ॻाल्हाई ये न चाहिए या मोहम्मद न प्यार जा लफ्ज़ मिठाण वारो लफ्ज़ लक़ब ॾिनई जीअं मां पंहिंजे बचड़े खे चवंदी आहे प्यार मां ओ मुंहिंजा पुनल ओ मुंहिंजा जानी ओ मुंहिंजे गुलाब जा गुल ओ मुंहिंजा रबेल इहे प्यार सां सॾु कंदी अथसि रबे करीम पंहिंजे हबीब करीम खे इहे प्यार सां सॾियो काथे चए थो या रसूल ओ मुंहिंजा रसूल हिते चए थो या नबी ओ मुंहिंजा नबी हिते रब थो सॾेसि किथे सॾेसि हामीम किथे रब करीम सॾेसि यासीन वल क़ुरआनिल हकीम ओ मुंहिंजा यासीन किथे सॾ करेसि या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदा व मुबश्शिरन व नज़ीरा किथे सॾेसि वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन किथे सॾेसि या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर ओ कबल पाए करे सुमण वारा मुंहिंजा हबीब करीम करे चए थो या अय्युहल मुज़म्मिल कुम लैल इल्ला कलीला निस्फहु अव इंकुस मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला सुमण वारा मुंहिंजा हबीब ओ कंबल पाए करे सुमण वारा मुंहिंजा दिलबर कुमिल लैल
रात जो सो को जो सुबह वरी उठ चो न सुभान अल्लाह नवा मानो भी आया नओ गोठ भी आ न त मुंहिंजी स्पीड घट में घट 120 आहे पर मां हाणे सफ़ा 60 70 ते थो हलां ये समझो मक़सद आहे सम्झो अवा अल्लाह तो फरमायो चादर पाए करे सुमण वारा मुंहिंजा हबीब राजो सो जो सुमो वरी उठ वरतिल कुरान तरतीला ठाए ठाए मुंहिंजा मोहम्मद कुरान पढ़ो दिए जो पढ़ा अबू जहल बुधे उतबो बुधे शेबो बुधे मन न मन हिदायत थे ने मन न मन मुसलमान पढ़जी वजन हाने रात जो कुरान पढ़िया सब सुता प्यार मुझे कुरान के केर बुधंदो अल्लाह 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 रब तो फरमाए मुझा सोना नबी मुझा दिल पर नबी मुझा महबूब वो आमना जलाल सजी कायना सुती भैया रब द जग जो मुझा दिल पर रात राजो तहज्जुद दी नमाज में भी करे कुरान तू पढ़ तुझे कुरान के मां अल्लाह पान तो बुधा नबी से पान बुढ़ा एकलो सजनी रात जो निकता बाहर ये घुमते घुमते एकले दरवाजे दे आया साहबी कुरान पे सजन पीरे ॾाढो साहबी सोहणो कुरान पे पढ़ा सुबह थी पान फरमायो हो पुटे देता ओ पुटे दिया वाह जो कुरान पढ़ियो थई यार मां मोहम्मद जी दिल ठारी थई अज त मां मोहम्मद चपल ते चुमियो दिया अज चपल सा तो कुरान पढ़ियो कुरान पढ़ बच्चन के कुरान पढ़ाए कुरान बच्चन के तरबियत ने कुरान छो साईं फरमायो कुल मौलूदी उलद अला फितरत इस्लाम हर बार जी विलादत इस्लाम जे फितरत थींदी त खवाने जे घर में जमे भी इस्लाम ते यहूदी जे घर में जमे भी इस्लाम ते या मुझी या हदीस तव कुल मौलूदी यूलदु अला फितरतिल इस्लाम हर बार इस्लाम ते जमदो या हदीस सैयद ताज महमूद अमरुद्दी रहमतुल्लाह अलैह वडो बुजुर्ग वली सिंध सुहारी धरती जो वडो कामिल वली थी गुजरियो आ जे हथ दे अलाए केतरन हजारन माण्हुनि मुसलमान चाह कलमा असां वलियन के भी मदीना इन जमात वारा असां वलियन के मदीना पीरन के मदीना फकीरन के मदीना सहाबा के मदीना अहल बैतन के मदीना खुदा जी सा जो कसम असांजी हिक तो सहाबा भी के अहल बैत असा जो हिको हथ सहाबा कराम दे दामन में आ वो हथो अहल बैतन दे दामन में आ पीरन के फकीरन के बुजुर्गन के वलियन के इमामन के मां देवबंदी मौलवी दे खुदा जी सा जो कसम नंगड़े में नंगड़े को मौलवी हां तार को ना पाजे अकाबिरी ने उलमा देवबंद जो अकीदो बुधाए दो हुजूर सा बैठो कुरान मथे दे रखी दो चवा मनीदा सब के पर दुख सुख में हिन कुरान ने सदा घोरदा हिक रब कोरोना का जेको नहीं न पचारे ने बिना दर न पिन पिन ने पूरी न पोई मानो तो चलाए बेटा ही तो चलाई बिना दर न पिन पिन ने पूरी न पोई वो दर पिन जो नहीं न पचारे आया बेटा ये भी जो जे भाई जोगी जा जे भाई जोगी जा नरली खड़ी नरलो वेड़े रे वजूद के हेकड़ाय जो हुल्लो अरे तू पाना मुलो छोटो बिनी पेना करका भेटाई भी तो चोई हिको अल्लाह करे वे और तो क्या तो बच्चों की तरबियत जब तो इस्लाम दे सही ताज महमूद अमरोटी जो ये हदीस पढ़ी वाने रांदा घना अमरोटा उन्हें तो सही ये की दिनो वाने घर में वाने जब तो बाण फरमायो जे घर में वाने जे में जावा बच्चो खणी आया वाने भी खोर आया मियां सा जो मोला जो घोराए बचड़ो साईं फरमायो रे बचड़ो कंजो आ जैसे वाने जे घर में जाओ आ वाने ने चयो साईं फरमायो कुल मौलूदी उलद अला फितरत इस्लाम इस्लाम ते जाओ तो उनके मजूसी बनाए अबो अमा यहूदी बनाए अबो अमा
मुसलमान बनाए सबो छो ऐसे ना वाने घर में वाने जब दो पान फरमायूं ये कंद खड़ी जे दिल ते रख वाने वडे पंडित खड़ी ये कंद जो दिल ते रखियो से रात जो जावल बाहर वाने जे घर में उन जे दिल में आवाज आयो अल्लाह 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 आमी जोरा ने अल्लाह ए दादे जो अल्लाह 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 ॾिसी पाण फरमाए इस्लाम हली जा हाणे तू मानियो छोकरो वडो थींदो तू सुबुह सां बुत खे तो बाहूं वधी बुत खे राम राम पियो करे छोरो ॾिसंदो हेॾे हले वेंदो अब मां तव्हांखां पुछां नाराज़ न थीजो नओं कमु नयूं ॻाल्हियूं मां चवां थो जेकॾहिं पीउ मुल्लो हूंदो त हुनजो पुट बि मुल्लो थींदो न कोशिशि कंदो न मां छोरे खे मुल्लो कयां हाफ़िज़ न चवंदो हाफ़िज़ क्या आलिम न चवंदो आलिम असां न ईअं कयां साईं उस्ताद मसरूर साईं मसूद अहमद साहब जा सभु पुट हाफ़िज़ आलिम साईं अब्दुल हक जमाली साहब आलिम भी आहे हाफ़िज़ भी आहे पुट भी हाफ़िज़ भी अथसि आलिम भी अथसि सुभान अल्लाह मूंखे हिकिड़ो पुट आहे उहो बि हाफ़िज़ बणाईंदो मां आलिम कंदोमांसि असां ईअं थींदो आहे मां तव्हांखां पुछां थो पिणु सॼो वेड़ा कुकड़ छोरे खे बि पटड़ो हूंदो या न हूंदो ॻाल्हाइण अब अपने से जोआ के लिए तो वो छोरे के भी तासा किसे में होती है अब अपने जो भंग कोटे भंग जो कुंडो पिए तो छोरो भी कुंडो तो साफ कर दो ये तीनों ये ना तीनों बाहर के यहूदी या बनाए उन्हें जो यगानी है तरबियत क्यों बच्चों की तरबियत करो जी अलिया बाजे बच्चे की तरबियत कई मां कराई तो जाले करे छो तो जाले करे वाला मानो बैठा हो चौनो सुभान पांचो अकीदो तो बयान किया पांचो देवबंद जो यो अकीदो जेकी गालियूं क्या यो सॼो अकीदो हां जेकी भी गालियूं क्या जमीन उलमा सलाम जो अकीदो ॿुधो अल्लाह बाजा मुसलमानो घर में बच्चो ॼमई तो उन ॿार जी तरबियत कर हे जीअं ॿार लाइ आलिम थिया हाफ़िज़ थिया मुंहिंजे मौला अलीअ खे नबी साईं पंहिंजी न्याणी ॾिनी न्याणी भी का मामूली नहीं जन्नत आरतुन सरदार मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पतो पयो अली जे घर में बच्चो जाओ साईं जनाए अल्लाह अल्लाह बाद में बच्चो जमे तो जो हाफिज साहब कन में आजान दे तकबीर दे फोन करे बेल साईं मसूद साहब साईं मेहरबानी कर बुधा आलिम सगुरो बच्चे जो नालो केड़ो रखा या साईं जमाली अब्दुल हक साहब वेठो असा के बुधो बच्चे जो नालो केड़ो रखा वाह मुजा मुर्शिद अली खुदा जी सा जो कसम मदीने जो मीर घर में आया या अली जी मुजा साईं अली बचड़ा जावा थई साईं अल्हम्दुलिल्लाह अली नालो छा रखियो तुसी हजरत अली शेरे जली हक जो वली हैदर शेरे बबर बादे खैबर असदुल्लाह करमल्लाह वजो चेदो साईं जो नालो मां रखियो हरब माना जग जो मैदान छो त अली साईं फरमाया मां के दुनिया में टे शिवलादी वणदियूं आहिनि अल खिदमत लिल्लहीब वसौम लिसईब वज़रब बिसईब एक ॻाल्हि इहा वणंदी आहे अली जे घर ते महिमान अचे अली उनजी खिदमत करे ॿिए नंबर में मुंहिंजा साईं गर्मी जा ॿियारा हुजनि मां अलीअ खे वात ते रोज़ो हुजे टे नंबर में मुंहिंजा दिलबर नबी हथ में तलवार हुजे अली अल्लाह जे रस्ते में जिहाद करे हर मन जंग मैदान सही फरमान न नालो मैं चुनो तो मत सो सुभान अल्लाह सही मुझा बच्चा भी तू जा नमा भी तू जो है ना नालो चाह के पान फरमाए मैं हिन जो नालो लखा तो हसन हसन मुश्तबा सजन पाजी दुआ मुबारक दी बच्चे के बात में खार के चबाले तारू ते रखे सते दी तोहर कराए सते दी ते मदीने जे मीर अली जे बचड़े जे कुर्बानी अकीके कुर्बानी में बछेला मोहम्मद पान कुता चलो सुभान अल्लाह सजन वरी साल का बाद मुझे सोने अली के दो पुट जाओ पान फरमाली जी मुझा साईं छा नालो रखे दसी साईं मुझो नालो यो दसी सागो पान फरमायो केड़ी मदीने जे मीर अचई साईं साईं मां नालो रखदो हर पान फरमायो ना ना हिन जो नालो मां रखां तो हुसैन
हसन हुसैन अम्मा फातिमा जे पतन मुबारक मां चौवी जाओ पर नंढे हूंदे फाओ थी उन जो नालो रखियो मोहसिन हुजूर फरमायो मूसा नबी के टे पुत्र एक जो नालो रखियो सबर बे जो शबीर टे जो मुबशिर तमा तारीख पढ़ो जिले दादू जा गैरतमंद मुसलमान तारीख पढ़ कहीं भी नबी जे पुत्र कहीं नबी जे पोटरे कहीं नबी जे डोटरे तारीख पढ़ो ताके हसन हुसैन नाला नजर नहीं दा अल्लाह अल्लाह खुदा जी सा जो कसम ये नाला दमो पे पिया हाजरे मदीने में अली के जा मोहम्मद मुस्तफा बच्चन जा नाला एक जो नालो रखो हसन बे जो सईद मुझे सही तरबियत भी करींदा उन माता का पूछा दो अम्मा हुजे फातिमा बाबू हुजे अली जंजो नानो हुजे नबी का बच्चा हसन हुसैन थी न ॿियो कहिड़ो थी एडी तरबियत क्यों नंढे हूंदे गांधी ए भी एडा होशियारा पाक नबी इमामुल अंबिया के दफे आया पुत्र ओ फातिमा जी मुझा बाबा मुझन बच्चन के रोवारी दी नकर मां मोहम्मद हसन हुसैन जो रोन बर्दाश्त न थो हदीस में हदीस बार फरमाईंदा फातिमा जी मुझा बाबा ये जो बंदे जो कीदे बुधो मौला में जो बंदे तर्जुमा थी करता है घर अल्लाह बाद वारो मदीने जे मीरा आमना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फातिमा जी मुझा बाबा मां के बाजा बच्चा ने मां मोहम्मद जुनू भी जान भाकुर भी बयान अल्लाह अल्लाह एडा प्यारा जो अम्मा फातिमा ज़हरा ने सुबह जी नमाज पढ़ी करे मुसल्ले तेरे दी अल्लाह अल्लाह एक दसा चंद्र पे दी बे दसा सलो से में पीगे के लोडी दी ज़बान से अल्लाह जो कुरान पढ़नी हथ सा पीगो बे दसा चंद्र एडा अन्न पीस जी पूरो थींदो होना बचड़ा निंद्र पूरी करे उठंदा अम्मा फातिमा जे ज़बान ते मंज़िल कुरान जा 7 सिपारा पूरा थींदा आवाज़ां अमलियूं अल्लाह खैर करे अल्लाह परदो रखे अमलियूं न्याणी हो मुझी भेनर जे चो थियूं न क़यामत वारे ॾिहाड़े असां जन्नत में वञूं ऐं जन्नत में असांजी सरदार फातिमा ज़हरा ते वो नमाज भी पढ़ो कुरान भी पढ़ो बच्चन की तरबियत भी करो खुदा जी जात जो कसम सुबह सा उठी करे अम्मा न्याणी घर में वुजू करे कुरान की ज़ियारत करे न वो बरकत हाने से बरकत कानी मौलवी साहब दुआ तक बरकत 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 हणी डंडा बरकत के भया थे अदो नमाज न पढ़े अबो न पढ़े बरकत कानी बरकत पौंदे नमाज में बरकत पौंदे कुरान अजो कुरान जी खुशी में वाइस संजन आया कारे व्या बच्चा बाबा राय कारे निकरिया मां पान परेशान सन पर मैं मां घबरान मां मोहम्मद गोले पियो अचान गोली दे मदीने जा ॿाहिरि बाग जे अंदर हिकिड़ो बकरार बकरियूं पियो चढ़े मुंहिंजे साईं फरमायो ओ बकरार यार मुंहिंजा बचड़ा त नज़र न आए साईं अलीअ जा बचड़ा तुंहिंजा नवाज़ आए मूंखे चयो चाचा ओ चाचा असांखे पाणी पियर मां चयो मान शहज़ादो ओ नबीअ जा नवाज़ हो ओ अलीअ जा लाडल यार मुंहिंजो पाणी त ख़तम थी वियो बाकी चओ बकरे जा खीर दूजी प्यारा अल्लाह अल्लाह चवण लगा चाचा बकरियूं तुंहिंजो मां चयो मान न मुंहिंजूं बकरियूं न आहिनि मां पाण चारींदो आहियां शहज़ादनि चयो चाचा जॾहिं तुंहिंजूं बकरियूं न आहिनि त पुराण बकरियूं जो असां बिना इजाज़त खीर कोन पीअंदासीं साईं सुता पियो अथई अल्लाह अल्लाह साईं जो आया हे शहज़ादा ॿई नंढड़ा अलीअ जा बचड़ा पाकुर पायूं सुता पियो
इमाम हसन जो हथ हुसैन जे मथा, हुसैन जो हथ इमाम हसन साईं जे मथा, नगड़ा ॿाहिर मोहब्बत वॾी साईं जो डोगरी जा चप पिया चुरनि। ख़ुदा जी सां जो कसम हुज़ूर पुरनूर रहमतुल आलमीन नबी राहतुल आलमीन नबी अल्लाह जो दिल पर नबी कायनात जो सरदार नबी हीअं जो कन ॾिनो। इमाम हसन जी ज़बान ते निंड पियो हो, आवाज़ आयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल